जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 15। हिन अध्याय खां पहले मां 14 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 14 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 15। कल्हा जो उद्धार, धर्मदत्त ब्राह्मण जो सुर्ग भोगण ऐं राजा दशरथ जी कथा। तो सभी प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। राजा पृथु महर्षि नारद खां पुछण लगो त हे मुनिराज, तव्हां कारकत महीने जे विर्त रखण जो उत्तम फल ॿुधायो आहे। हाणे कृपा करे तुलसीअ जे विर्त रखण जो महात्म भी ॿुधायो। अगे कंहिं तुलसीअ जे पूजा मां फल पातो हुजे सो विस्तार सां वर्णन करे ॿुधायो। मूंखे ॿुधण जी ॾाढी अभिलाषा आहे। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा, प्राचीन समय में सहिमांदर नाले नगर में करमवीरपुर नाले हिकिड़ो शहर हुयो। उते धर्मदत्त नाले हिकिड़ो धर्मात्मा ब्राह्मण रहंदो हो, जो ओम नमो भगवते वासुदेवाय इन्हीअ मंत्र सां विष्णुअ जी पूजा कंदो हो। ॿिया जेके अतिथि महिमान ईंदा हुयसि तन जी भी घणे क़दुरु ख़ातिरदारी कंदो हो। जेको अतिथिअ जी सेवा कंदो आहे उन्हीअ खे 1000 गऊ दान करण जो फल मिलंदो आहे। हिकिड़े ॾींहुं कारकत जे महीने में धर्मदत्त विष्णुअ जी पूजा करण लाइ मंदर ॾांहुं पए वियो त रस्ते ते हिकिड़ी राक्षसणी ॾिठई, जंहिंजूं वॾियूं अखियूं, ड्रिघा चप ऐं ॻाढ़ा नेत्र हुया। हुन वक़्तु धर्मदत्त जे हथ में तुलसी जल ऐं गंगा जल हो। उन्हीअ राक्षसणीअ ते उन्हीअ जल जा छंडा विधा। तुलसी ऐं गंगा जल जे लॻण करे हुन राक्षसणीअ जा पाप सभु निवृत थी विया। उन्हीअ जो नालो कल्हा हो। छंडन लॻण करे उनखे पंहिंजे पुरबुले जन्म जी ख़बर पई। सा धर्मदत्त जे चरण कमलनि ते किरी वेनती करण लॻी त हे स्वामी, मां सम्झां थी त तव्हांजे कृपा सां मां पापिन जो उद्धार थींदो। तंहिं करे दया दृष्टिअ सां मुंहिंजे पुरबुले जन्म जी कथा ॿुधो। संत दयालु थींदा आहिनि। धर्मदत्त चयुसि त चङो, भला पंहिंजे पुरबुले जन्म जी कथा ॿुधाए, पोइ जेका भलाई थी सघंदी सा तोसां कंदुसि। कल्हा चवण लॻो त हे धर्मदत्त, मां अॻिले जन्म में भिक्षु नाले ब्राह्मण जी पहिरीं स्त्री हुयसि। पतीअ खे सुखी न रखियुमि। हमेशा उनखे कौड़ा वचन पई चवंदी हुयसि, न उन जी आज्ञा मञींदी हुयसि, न दुख सुख में सेवा ई कंदी हुयसि। सदाई उन सां थोरी घणीअ ॻाल्हि ते पई विढ़ंदी हुयसि। नेठि मुंहिंजे पतीअ बेजार थी ॿी शादी कई। पहाज जो दुख मूंखां सठो न वियो, जंहिं करे मां ज़हर खाई पंहिंजा प्राण त्यागे छॾिया। मरण खां पोइ जमदूत मूंखे चौखुंबे ॿधी यमराज वटि वठी आया। मां उते नरकनि जा घणा दुख ॾिसी सूअर जी जूण पाए विष खाईंदी हुयसि। तंहिंखां पोइ वरी ॿिलीअ जो जनमु पातुमि। हाणे हिन प्रेत जूणी में आई आहियां। हिन जूण में मां ॾाढी दुखी थी आहियां। तव्हांजे तुलसीअ ऐं गंगा जल जे पवण करे मुंहिंजा सभई पाप मोटिजी विया आहिनि। हे स्वामी, हाणे अहिड़ी का कृपा करियो जीअं मुंहिंजो उद्धार थिए। धर्मदत्त चवण लॻुसि त हे बेतरणी, तीर्थनि ते वञी स्नान ऐं दान करण सां सभई पाप नाश थी वेंदा आहिनि। हाणे हिन प्रेत जूणीअ में इहे ॻाल्हियूं तोखां की न थी सघंदियूं। हीअं करे मां पंहिंजी सॼी उमिरि में जेके कारकत जा विर्त रखिया आहिनि उन्हीअ जो अधु फल तोखे अर्पण थो करियां। एतिरो चई धर्मदत्त उन ओम नमो भगवते वासुदेवाय जो 12 अक्षरो मंत्र पढ़ी प्रेतरनि खे तिलक ॾेई तुलसी ऐं गंगा जल जो छंडो हयो। तंहिं करे कल्हा प्रेत जूणीअ खां छुटी ऐं देव देही पातई। विवाननि ते चढ़ी धर्मदत्त ब्राह्मण खे आशीसाऊं कंदी वैकुंठ ॾांहुं वञण लॻी। तॾहिं विष्णु भॻवान जा गण धर्मदत्त ब्राह्मण ॾांहुं निहारे चवण लॻा त हे महाराज,
तुंहिंजे पुण्यनि जे प्रताप करे जो जीव पेतरण विष्णु लोक ॾांहुं वञी रही आहे। तंहिं करे असां तोखे ख़ुशि थी हीअ वर था ॾियूं त तूं ॿिनि स्त्रियुनि वारो थींदे ऐं हीअ कल्हा तुंहिंजी टीं स्त्री थींदी जा कैकेयीअ नाले सां हिन संसार में प्रसिद्ध थींदी। ख़ुदि विष्णु भॻवान अवतार धारे तुंहिंजो पुटु अची थींदो ऐं तो वटि घणियूं बाल लीलाऊं कंदो। एतिरो चई ॿई गण विष्णु लोक ॾांहुं रवाना थिया। पद्म पुराण मां कारकत महात्म कल्हा जो उद्धार धर्मदत्त जे वर पाइण बाबति 15वां अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ श्री कृष्ण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का स्वामी, दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी स्वामी, शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु, बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी स्वामी, तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता स्वामी, तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति स्वामी, सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे स्वामी, तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा स्वामी, पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा स्वामी, सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश जी की आरती जो कोई नर गावे स्वामी, आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।